नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे किलोफेनिया खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका जी मल्टीनेशनल टेक्नोलॉजी कंपनी ऐप कोरोना वायरस जे वबा सूरत-हाल सबबि बंदि हुजण केतिरो ई स्टोरनि खे ॿीहर खोलण जो इदारा ज़ाहिर करे छॾिया आहिनि। परॾे ख़ाबरू इदारे मूजिबि अहिड़ी ख़्वाहिश जो इज़हार ऐप जे नाइब सदर कंपनी जे मुलाज़िम लाइ जारी कयल पंहिंजे हिकु वीडियो बयान में चयो आहे त रबेरा ओबराइल चयो आहे त वबा पखिड़िजण सबबि कंपनी चीन खां ॿाहिरि पंहिंजे केतिरनि स्टोरनि खे सार्फ़िन जे लाइ बंदि करे छॾियो, पर हाणे इहो थी सघे थो त हुननि खे हलंदड़ महीने में आहिस्ता आहिस्ता खोलियो वेंदो। गुज़िरियल महीने में मीडिया में अहिड़ियूं ख़बरूं हली रहियूं जंहिंमें चयो वियो आहे त ऐप कंपनी अप्रैल खां शुरू या विच ते पंहिंजे स्टोरनि खे ॿीहर खोलण जा इदारा ज़ाहिर कया आहिनि। यादि रहे त ऐप सॼी दुनिया में कोरोना वायरस पखिड़िजण सबबि मार्च में ई पंहिंजी स्टोरनि खे बंदि कंदे पंहिंजे समूरे मुलाज़िमनि खे घरनि में कमु करण जो हिदायतूं जारी करे छॾियूं हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।